हैदराबाद के तालके कासिमाबाद के नसीम शॉपिंग मॉल शॉपकीपर्स जी इलेक्शन 2022 में गुलाम मुस्तफ़ा शेख के पैनल वही अक्सरियत से कामयाबी माणे वरती। SS न्यूज़ के रिपोर्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी मूजिब नसीम शॉपिंग मॉल शॉपकीपर्स तालका कासिमाबाद ते सदर के उम्मीदवार गुलाम मुस्तफ़ा शेख 67 वोट खणी पैनल समेत कामयाबी हासिल करे वरती है, जडें त संदस मुखालिफ उम्मीदवार बरकत अली जाफरी 53 वोट खणी हाराए वो। कामयाबी माणीदड़ गुलाम मुस्तफ़ा शेख सदर, गुलाम सरवर सुमरो जनरल सेक्रेटरी, बाबर अली नायब सदर, इरफान भुट्टो सीनियर नायब सदर, अजहर अली जॉइंट सेक्रेटरी, साकिब अली मक्सी फाइनेंस सेक्रेटरी और अहमद अली इंफॉर्मेशन सेक्रेटरी तौर कामयाब थिया। कासिमाबाद नसीम शॉपिंग मॉल में चीफ इलेक्शन कमिश्नर गुलाम अब्बास मेमण, सेक्रेटरी असद हबीब और जुबैर खालिद की निगरानी में थियल इलेक्शन के नतीजन बाद गुलाम मुस्तफ़ा शेख की कामयाबी ते शॉपकीपर्स के मेंबरन जश्न मल्हाए खुशी जो इजहार किया। उन मौके ते कामयाब थींदड़ सदर गुलाम मुस्तफ़ा शेख SS न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त असां इंशाअल्लाह पहिरीं भी इन मार्केट में मां सदर हुउसि, पोइ किन वजूहात जे करे मां जेको आहे उहो सदारत मां छॾे ॾिनी। उन वक़्त भी इंशाअल्लाह जेको असां इन मार्केट में बाक़ायदा महिनत कईसीं। ये मार्केट सफ़ा उजड़ियल हुई, बिगड़ियल हुई, इन में लेडीज़ अंदर कोन अची सघंदी, माण्हू अंदर कोन अची सघंदा। इन करे असां ॾींहुं राति महिनत कंदासीं ऐं जेका दोस्त असां सां इलेक्शन में हुआ हारिजी विया आहिनि, असां उनखे हारियल कोन था चऊं, उहो बि असांजा दोस्त आहिनि। असां उन्हनि खे गॾु पाण सां गॾु खणी हलंदासीं, प्यार मोहब्बत में इंशाअल्लाह ताला कम कंदासीं। असां सभु भाइर आहियूं, हिते असां कारोबार करण था अचूं। मुस्तफ़ा शेख साहब ने ये मुकाबला 53 के मुकाबले में 67 से ये जीता है। गुलाम मुस्तफ़ा शेख साहब विन हुए आज नसीम शॉपिंग मॉल में। ज़िले जो नायब सदर भी है, मां उनके दिल की गहराइन से मुबारकबाद चवां थो। उन सॼे पैनल में जेके भी खटे आया आहिनि इंशाअल्लाह ताला, जेके जिन खे शिकस्त मिली आहे उहे बि भाइर आहिनि असांजा, गॾिजी सॼी कमु कंदा इंशाअल्लाह ताला। ऐं जेको आहे सो पाण में भाइर थी रहंदा त न हिज़्ब इख़्तिलाफ़ सिर्फ़ु इख़्तिलाफ़ न हुजे, सिर्फ़ु कंहिं जाइज़ हद ताईं इख़्तिलाफ़ बि ज़रूरी आहे, पर जेकॾहिं हद केर बि क्रास न कंदो त बहितर आहे। गॾिजी हिकिड़ो नंढिड़ो मार्केट आहे ऐं सुठी ख़ुशाइन क़दम आहे। इलेक्शन हिकिड़ो सुठो आहे ऐं जेकॾहिं असां पाण खे ॿिन्ही खे धुरनि खे विहारे ऐं इलेक्शन करे छॾियो आहे तॾहिं बि थी सघे थो, पर सुठो आहे। ॿिन्ही खे वधण जी ख़बर पई, हुन बि महिनत कई आहे, हुन बि माशाअल्लाह सुठा वोट कया आहिनि। जेको आहे गुलाम मुस्तफ़ा शेख जंहिंजो निशान हो गुल, गुलाब जो गुल, उनखे सपोर्ट कई, फेवर कई ऐं बाक़ाइदगी सां वर्क कयो। डोर टू डोर वञी हिकु हिकु दुकानदार खे वियासीं, उनखे उनजी हिमायत जो यकीन ॾियारियो। ऐं अॼु गुलाम मुस्तफ़ा जी कामयाबी अंजुमन ताजरान कासिमाबाद हैदराबाद डिवीज़न जी कामयाबी आहे, मामा अस्कर पंवर जी कामयाबी आहे, सलाउद्दीन गोरी जी कामयाबी आहे, साजिद सोलंकी सॼी टीम जी कामयाबी आहे। हीअ असांजी पंहिंजी महिनत आहे ऐं असां जेको आहे हिन महिनत रंग लाथो आहे ऐं असां हिन मार्केट लाइ तमामु घणी जदोजहद ऐं कोशिशि सां सची दिलि सां सची नियत सां हिन मार्केट खे खणी अॻिते खणी हलण जी कोशिशि कईसीं।